माया मेहताब कवल ऐं थैंक्सफुल आहियां सोच टीवी वारनि जिन्हनि इहो ॾींहुं सेलिब्रेट करायो, सॼी मीडिया स्पेशली सभु सेलिब्रेट कराया आहिनि हिन ॾींहं खे। ऐं मूंखे तमामु वॾी ख़ुशी थी रहे कि हिकिड़ी प्लेटफॉर्म ते हिकु जेको सभु गॾिजी ही क़ौमी जेको ॾींहुं आहे उहो सोच जेको क़ौमी ॾींहुं आहे असांजो इहो सेलिब्रेट करायूं। हू बि तव्हांखे ख़बर आहे त असां जेको सुञाणा वञूं था चाहे दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजूं, असां सुञाता वेंदा आहियूं पंहिंजे ॻाल्हाइण सां, पंहिंजे लैंग्वेज सां, कहिड़ी सां, सिंधी सां। सो ही सिंधी डे आहे असांजो, जंहिंमें टोपी ऐं अजरक असांजी सकाफ़त आहे। इन खे वधि खां वधि तव्हां अॻिते वधायो। ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं त असां सिंधी आहियूं, सिंधी सॾायूं था, सिंधी पंहिंजे सिंध सूबे में रहूं था। ऐं मुंहिंजी दुआ आहे त ईअं ई असां सिंधियुनि में ॿधी हुजे हमेशह क़ाइमु दाइम। ऐं जेके रंजिशूं आहिनि ऐं जेके कावड़ियूं आहिनि ऐं जेके जहिड़ा आहिनि उहे सभु ख़तमु करे सभु हिकु प्लेटफॉर्म ते बि पाण में, छो जो चवंदा आहिनि ॿधी में ताक़त हूंदी आहे। ऐं जेकर तव्हां धारदार हूंदव त तव्हांखे हर को माण्हू ख़तमु करे छॾींदो। सो ॿधी लाज़मी आहे। ऐं आई होप हैप्पी कल्चर डे अवां सभिनी खे मुबारक हुजे। पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध सलामत, साथ सलामत। न को जो सिंध लय लड़े, न को जो सिंध लय करे, सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे। बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी, पुछे खणी को केतिरी असां ॿुधायूं हेतिरी। आज़ाद क़ौम जेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी। जो सच इन्ही तां सड़े, जो सच इन्ही तां सड़े, सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे। थैंक यू। मां सिंध सिंधूअ जी सजाई दुस्तो जो अमड़ खीर मलाणी। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.